अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ला अला अब्दिहिल किताब व लम यजअल लहू इवजा क़य्यिमन लियुनज़िर बअसन शदीदन मिन लदुन्हु व युबश्शिरल मुमिनीन अल्लज़ीना यअमलूनस्सालिहाति अन्ना लहुम अजरन हसना माकिसीन फ़ीहि अबदन व युनज़िरल लज़ीना क़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदा मा लहुम बिही मिन इल्मिन वला लिआबाइहिम कबुरत कलिमतन तख़रुजु मिन अफ़वाहिहिम इन यक़ूलून इल्ला कज़िबा। हिन सूरत जो नालो सूरत कहफ़ आहे। कहफ़ जी माना आहे गार, चुर। उहो लफ़्ज़ सूरत जे आयत नंबर 109 में आयल आहे। हीअ सूरत तरतीब में 18 नंबर आहे, नाज़िल थियण में 69 नंबर आहे। हिन सूरत में 12 रुकूं, 110 आयतूं, 1908 कलमा, 6620 हरफ़ आहिनि। गुज़िरियल सूरत जे आख़िर में तौहीद, बारी ताला सुब्हानहू व तआला जो ज़िक्र हो ऐं हिन सूरत जे शुरूअ में बि तौहीद जो ज़िक्र आहे। वजह तस्मीह हिन सूरत खे सूरत कहफ़ उन करे चइबो आहे जो सूरत में उन्हनि नौजवाननि जो ज़िक्र आहे जेकी अलाह सुब्हानहू व तआला जे रज़ा ख़ातिर वञी हिक गार में लिकिया। मौज़ू हिन सूरत जो मौज़ू उसूल सलासा आहिनि, 3। हिकु तौहीद, ॿियो रिसालत, टियों क़यामत। हिन सूरत में बुनियादी ज़िंदगीअ जे हिसाब सां 4 तबक़नि जो बयानु आहे। पहिरियों तबक़ो अदना दर्जे जो दीनदार, मिसाल कहफ़ वारा, उहे वीचारा ज़ईफ़ हुआ, लिकी करे ॻोठ खां भॼी करे वञी गार में लिका। ॿियो तबक़ो आला दर्जे जो दुनियादार, अॻिते मिसाल ईंदो 2 बाग़नि वारे जो। टियों तबक़ो आला दर्जे जो दीनदार, उहो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो ईंदो। चौथों तबक़ो आला दर्जे जो दुनियादार, मिसाल हज़रत ज़ुल्क़रनैन जो वाक़ियो ईंदो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो, जेको माण्हू जुमे जे ॾींहुं सूरत कहफ़ जी तिलावत कंदो उहो ईंदड़ जुमे ताईं सभिनी फितननि खां महफ़ूज़ रहंदो। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह अन्हु खां मनक़ूल आहे, जेको माण्हू सूरत कहफ़ जूं पहिरियूं 10 आयतूं यादि कंदो उहो दज्जाल जे फितने खां महफ़ूज़ रहंदो। हिकु सहाबी सगोरो इन सूरत खे तिलावत शुरू कई। उन जे घर में हिकु जानवर हो। उन उछांग शुरू कया, बुल ॾियणु शुरू कया। सहाबीअ जो गौर सां ॾिठो त उन्हनि खे साहिबान जे तरह हिकु बादल नज़र पई, जंहिं उन ते सायो करे रहियो हो। उन्हनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ज़िक्र कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पढ़ंदो रही, हाँ, ही उहो सकीनो आहे जेको अल्लाह ताला जे तरफ़ खां क़ुर जे तिलावत ते नाज़िल हूंदो आहे। माना अलाह जे तरफ़ खां सुकून, आराम नाज़िल थी रहियो हो, रहमत नाज़िल थी रही। उन जे करे तुंहिंजो जानवर, इहे मलाइका नाज़िल थी रहिया, तंहिंजे करे ट्रिप पियो ॾे। ॿीं रिवायत में आहे, जंहिं माण्हूअ, मर्द हुजे औरत हुजे, सूरत कहफ़ जूं शुरूअ जूं 10 आयतूं हिफ़्ज़ कयायूं, फितने दज्जाल खां बचायो वेंदो। ॿी आयत में अचे थो, ॿी हदीस में अचे थो 3 आयतूं। मुस्नद अहमद में उन सूरत कहफ़ जो अव्वल आख़िर पढ़णु उन जे लाइ उन जे पेरनि खां वठी करे मथे ताईं नूर हूंदो। जेको उन सॼी सूरत खे पढ़ंदो उनखे ज़मीन खां आसमान ताईं नूर मिलंदो। ॿी रिवायत में अचे थो, जेको मुस्लमान जुमे जे ॾींहं जो सूरत कहफ़ पढ़ंदो उनखे पेरनि जे तिरनि खां वठी करे आसमान जे बुलंदीअ ताईं नूर मिलंदो।
जेको क़यामत जे ॾींहुं ख़ूब रोशन हूंदो ऐं ॿिए जुमे ताईं उनखे ॿिए जुमे ताईं समूरा गुनाह माफ़ कया वेंदा। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अलाह ताला अन्हु खां मरवी आहे, जंहिं सूरत कहफ़ जुमे जे ॾींहुं पढ़ी उन खां वठी करे बैतुल्लाह ताईं नूरानियत हूंदी। ॿी रिवायत में अचे थो, सूरत कहफ़ जुमे जे ॾींहुं पढ़ो, उन जे लाइ जो ॿिए जुमे जे दरमियान ताईं नूर जी रोशनी रहंदी। जंहिं सूरत कहफ़ अहिड़ीअ तरह पढ़ी जहिड़ीअ तरह नाज़िल थी आहे, उन जे लाइ क़यामत जे ॾींहुं नूर हूंदो। हाफ़िज़ या मुक़द्दसी रहमतुल्लाह अलैहि जी किताब मुख़्तार में आहे, जेको शख़्स जुमे जे ॾींहुं सूरत कहफ़ जी तिलावत कंदो, उहो 8 ॾींहंनि ताईं हर क़िस्म जे फितननि खां महफ़ूज़ रहंदो। एतिरे ताईं जो जेकॾहिं दज्जाल बि उन अरसे में निकितो त उहो उन खां बि बचायो वेंदो। दुआ आहे अलाह साईं असांखे सूरत कहफ़ जे तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला फरमायो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनज़ल अला अब्दिहिल किताब व लम यजअल लहू इवजा। सभु तारीफ़ अलाह लाइ आहे, जंहिं नाज़िल कयो पंहिंजे बाने ते किताब ऐं न कयई उन में को वकड़। अब्दियत वॾे शान वारी सिफ़त आहे। इहे भुलियल माण्हू आहिनि जेके रसूल जे लाइ चवनि था त नूर आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में फरमायो, असां क़ुर खे पंहिंजे बाने जे मथां नाज़िल कयो आहे। बानो उहो हूंदो आहे जेको निवड़त करे खाए पीए। इंसान में अब्दियत आहे, निवड़त आहे। इंसान जो शान समूरनि शयुनि खां सॼी मख़लूक खां मथां आहे, ऊचो आहे, आला ऐं अफ़ज़ल आहे। क़य्यिमन लियुनज़िर बअसन शदीदम मिन लदुन्हु व युबश्शिरल मुमिनीन अल्लज़ीन यअमलून अस्सालिहाति अन्न लहुम अजरन हसना। बिल्कुलु सिधो जीअं रिजारे अज़ाब सख़्त खां पंहिंजे तरफ़ां ऐं ख़ुशख़बरी ॾे ईमान वारनि खे जेकी कंदा आहिनि चङा कम। अन्न लहुम अजरन हसना, त उन्हनि लाइ आहे अजुर सुठो। माकिसीन फीहि अबदन व युनज़िरल लज़ीन क़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदा। टिकंदा उन में हमेशह ऐं ख़ौफ़ ॾियारे उन्हनि खे जिन चयो त वरितो आहे अलाह पुटु। मा लहुम बिही मिन इल्मिन वला लिआबाइहिम, कान्हे उन्हनि खे उनजी का ख़बर ऐं न की संदन अबनि ॾाॾनि खे। कबरत कलिमतन तख़रुज मिन अफ़वाहिहिम इन यक़ूलून इल्ला कज़िबा। वॾी आहे उहा ॻाल्हि जा निकिरे थी उन्हनि जे वातनि मां। इन यक़ूलून इल्ला कज़िबा, नथा ॻाल्हाइनि मगर कूड़। फलअल्लक बाख़िउन नफ़्सक अला आसारिहिम इन लम युमिनू बिहाज़ल हदीस असफ़ा। सो शायदि तूं हलाक कंदे पंहिंजे सिर खे उन्हनि जे पुठियां जेकॾहिं उहे न मञनि हिन ॻाल्हि खे अरमान कंदे। इन्ना जअलना मा अलल अर्ज़ि ज़ीनतल लहा लिनबलुवहुम अय्युहुम अहसनु अमला। असां बनायोसीं उनखे जेकी धरतीअ मथां आहे सिंगार उनजो, जीअं आज़मायूं उन्हनि खे त कहिड़ा आहिनि नेकोकार। असां ज़मीन ते वण पैदा कयासीं, फल फ्रूट पैदा कयासीं, के शाम लाइ वण, के गुल सिंगण लाइ, के सूंहं जे लाइ, इंसान जे खाधे जे लाइ, उन जे जानवरनि जे खाधे जे लाइ। इहो इन जे लाइ त असां आज़मायूं त केरु आहे जेको भला कम करे थो। व इन्ना लजाइलून मा अलैहा सईदन जुरुज़ा, ऐं असां ई कंदड़ आहियूं जेकी उन ते आहे मैदान साफ़। इहो वरी हिकिड़ो ॾींहुं थींदो जो हिन ज़मीन जे मथां काई शइ न रहंदी, सॼो चिटो मैदान थी वेंदो। ओ क़यामत जे हक़ल में वण ॿूटा, बसि मैदान ई मैदान, उहो क़यामत जो ॾींहुं थींदो। अम हसिबत अन अस्हाबल कहफ़ि वर्रक़ीम कानू मिन आयातिना अजबा। जहिड़ी तरह आसमान ज़मीन खे पैदा करण में
उन्हनि में हलंदड़ निज़ाम खे ऑटोमेटिक अंदाज़ में हलाइणु अजीब आहे। ऐं मके जे मुशरिकाना माहौल में हिकु यतीम ॿार खे सरताजुल अंबिया बणाए मके जे मथां ग़ालिब करणु ऐं उन जे तालीम खे मके जे ॻोठ मां कढी सारे दुनिया में फैलाइणु अजीब आहे। अहिड़ीअ तरह कहफ़ ऐं रक़म वारनि जो वाक़ियो बि कुदरत जो अजीब वाक़ियो आहे। मुख़्तलिफ़ ॿिनि क़बीलनि जा माण्हू विया त मके में हीअं नओं नबी आहे, उहो चवे थो त हिकु अलाह जी इबादत कयो। पोइ उन्हनि खे ॿुधायूं त इन्हनि खां 3 सुवाल कयो, जेकॾहिं जवाबु ॾेई वियो त पोइ सचो नबी आहे, ऐं जेकॾहिं न ॾिनई त पोइ सम्झो त इहो कूड़ो आहे, पोइ जेको वणेव। आया जे उन्हनि पुछा कई त कहफ़ वारा उनजो वाक़ियो कीअं आहे, ज़ुल्करनैन कीअं आहे। रूह जे बाबति रूह जो ज़िक्र सूरत बनी इसराईल जे अंदरि अची वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त मां सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुमि। अलाह जी कुदरत इनशा न चयऊं। 15 ॾींहं वही न आयो, जिब्राइल अलैहिस्सलाम न आयो। पोइ इहे एतिराज़ करणु लॻा, नऊज़ बिल्लाह त फलाणो फलाणो हिनखे छॾे वियो, इन जी शैतान सां यारी हुई। अहिड़ा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइनि पिया, माज़ अल्लाह। पोइ जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलातु वसलाम आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयईं त अलाह जो हुकुम आहे त जेको कमु सुभाणे ते रखो या पोइ ते रखो, हुन में इनशा चओ। पोइ अचे हीअ सूरत नाज़िल करे ॿुधायईं त हाणे इन्हनि खे ॿुधाए कहफ़ वारनि जी ज़रूरत इस्तिक़लाल। इज़ अवल फितियत इलल कहफ़, दकियानूस बादशाह जेको सख़्तु बुत परस्त हो ऐं ॾाढ सां माण्हुनि खे बुतनि जी पूॼा ॾांहुं सॾींदो हो। आम माण्हू सख़्ती ऐं ख़ौफ़ जे करे, कुझु वरी दुनियावी नफ़नि जे लालच जे करे बुत परस्ती इख़्तियार करणु लॻा। उन वक़्तु कुझु नौजवाननि जो तालुक़ु हुकुमरान ख़ानदान सां हो। उन जे दिलि में उहो ख़्यालु आहे त हिकु बादशाह जे करे असां हुन ज़ात खे छो नाराज़ कयूं जंहिं असांखे पैदा कयो आहे। न रुॻो पैदा कयईं पर ज़िंदगीअ जूं सभु सहूलियतूं ऐं रिज़्क़ बि मुहैया कयईं। उन करे बादशाह खे ठिप जवाबु ॾिनऊं त असां अलाह सुब्हानहू व तआला सां गॾु कंहिं बि शइ खे शरीक न कंदासूं ऐं उनजो दर छॾे कंहिं ॿिए जे दर ते न वेंदासूं। दुआ बि घुरणु लॻाए, असांजा पालणहार असांखे पाण वटां का रहमत अता फ़रमाए ऐं असांजे मामलात में को चङाईअ जो रस्तो ॾेखार। बादशाह उन जे तौहीद जे मथां मज़बूतीअ खे ॾिसी कावड़ियो ऐं क़तल जो इरादो कयईं, पर उन्हनि खे थोरी मोहलत ॾींदे चयईं त मूंखे तव्हांजे जवानीअ ते रहम थो अचे, उन करे तव्हांखे कुझु मोहलत ॾियां थो त वञी कुझु सोचो। उन्हनि नौजवाननि बादशाह जे मोहलत मां फ़ाइदो वठंदे पाण में मशवरो कयो त हालतूं सख़्तु ख़राबु आहिनि। उन करे हालतुनि जे मुआफ़िक़ थियण ताईं शहर खां ॿाहिरि जबल जे कंहिं गार में हली रूपोश थियऊं त जीअं हालतूं कुझु साज़गार बणिजनि ऐं वापसीअ लाइ मुनासिबु मौक़े जो इंतज़ारु करियऊं। आख़िर शहर मां निकिरी कंहिं वेझे जबल जे चुर में वञी पनाह वरिताऊं ऐं पंहिंजे हिकु साथीअ खे मुक़ररु कयाऊं त वयसि ऐं मटाए शहर जूं हालतूं मालूम कंदो रहे ऐं ज़रूरत जो सामान बि आणींदो रहे। मुक़ररु साथी हिकु ॾींहुं इतलाह ॾिनो त अॼु शहर में सरकारी सतह ते ॻोल्हा कराई पई वञे ऐं असांजे माइटनि खे असांजी ख़बर ॿुधाइण लाइ मजबूर कयो पियो वञे। उहा ॻाल्हि थी रही हुई त अलाह तबारक व तआला सभिनी खे निंड ॾेई छॾी। चवनि था त बादशाह जे माण्हुनि वॾी तलाश कई पर उन्हनि खे का बि ख़बर चार न पई। मजबूर थी बादशाह जे हुकुम सां हिकु तख़्तीअ ते उन जा नाला लिखाए ख़ज़ाने में रखिया विया त जीअं ईंदड़ नस्ल खे बि उहो मालूम थिए त चंद नौजवान शिरक खां बाग़ी थी हैरतनाक अंदाज़ में गुम थी विया हुआ। मुमकिन आहे त अॻिते हली उन जी का ख़बर पवे या के नवां इंकिशाफ़ थियनि, ॻाल्हि का खुले। कहफ़ वारनि जे निंड जी मुदत अलाह पाक फरमायो फज़रबना अला आज़ानिहिम फिल कहफ़ि सिनीन अददा, यानी कई 100 साल असां उन्हनि खे निंड में निंड ॾेई पोइ उथारियोसूं। ॾिसो त केरु आहे जेको उन जे निंड जी मुदत खे सही सम्झी सघे। ज़ाहिर आहे त एतिरी डिघी निंड खां पोइ वरी जीअरो थी उथण वारनि
ऐं उन्हनि खे ॾिसण वारनि में ज़रूरु इख़्तिलाफ़ राय पैदा थींदो त ही माण्हू न गार में केतिरो रहिया। अॻिते अलाह सुब्हानहू व तआला पाण उन्हनि जे मुद्दत वज़ाहत फरमाई आहे। नहनु नक़ुस्सु अलैका नबअहुम, काफ़ वारा कहिड़े नबीअ जे दौर जा हुआ या कहिड़े मज़हब पेरोकार हुआ। क़ुर पाक उन ज़िक्र खे छॾे सिर्फ़ु उहो ज़िक्र फरमायो आहे त उहे चंद नौजवान हुआ जिन जो पंहिंजे रब ते पको पुख़्तो ईमान हो। उन्हनि जे ईमान खे ॾिसी असां बि पंहिंजे ईमान हिदायत ऐं दिलि खे अञा वधीक मज़बूत कयोसीं। सभिनी ॼणनि बादशाह जे साम्हूं पंहिंजे तौहीद वारे नज़रे जो ऐलान कंदे चयो त असांजो रब उहो आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन जो रब आहे। उन खां सवाइ असां कंहिंखे बि रब करे कोन सॾींदासूं। जेकॾहिं असां पंहिंजे ख़ालिक खां सवाइ कंहिं ॿिए खे पंहिंजो रब करे सॼूं त उहा सभ खां वॾी बेवकूफ़ी हूंदी। ऐं हीअ उहा बदनसीब क़ौम आहे जिन अलाह सुब्हानहू व तआला जे ज़ात खे छॾे ॿियनि खे पंहिंजो महबूद बणायो आहे, जॾहिं त उन्हनि वटि उन ॻाल्हि जो को बि दलील न आहे। पोइ जेको माण्हू अलाह सुब्हानहू व तआला जे ज़ात ते कूड़ मढ़ण खां न मुड़े उन खां वधीक ऐं वॾो ज़ालिम ॿियो केरु थी सघे थो। गार में हलण जो मशवरो, वइज़ इअ्तज़लतुमूहुम वमा यअबुदून इल्लल्लाह, उन्हनि चंद नौजवाननि पाण में मशवरो कयो त जॾहिं असां उन्हनि जे तरीक़े ऐं मज़हब खां बेज़ार आहियूं ऐं उन्हनि जे बातिल महबूदनि खां परे रहणु चाहियूं था त पोइ जबल जे कंहिं गार में हलो त जीअं असांजो दीन ईमान महफ़ूज़ रही सघे। उमेदु आहे त अलाह सुब्हानहू व तआला असां लाइ पंहिंजे रहमत जा दर ज़रूरु खोलींदो ऐं असांजे मामले में ज़रूरु को आसानीअ जो रस्तो निकिरंदो। फरमाए अम हसिबत अन्न अस्हाबल कहफ़ि वररक़ीम कानू मिन आयातिना अजबा, छा तूं सम्झो आहे त साहिब गार जा ऐं रक़ीम वारा असांजे कुदरतनि मां अजीब आहिनि। असांजे निशाननि मां इहा अजीब निशानियूं आहिनि। इज़ा वल फित्यतु इलल कहफ़ि फ़क़ालू रब्बना आतिना मिन लदुनका रहमह, जॾहिं पनाह वरिती जवाननि चुर में पोइ चयऊं हे रब असांजा कर असां ते पंहिंजे तरफ़ां बाज, वहय्यि लना, ऐं तयारु कर असां लाइ मिन अमरिना रशदा, असांजे कम में आसानी। फज़रबना अला आज़ानिहिम फिल कहफ़ि सिनीन अददा, पोइ हयासूं उन्हनि जे कननि ते पर्दा गार में ऐं केतिरा ई साल। ثم بعثناهم لنعلم أي الحزبين أحصى لما لبثوا أمدا, पोइ उथारियोसीं उन्हनि खे जी ॼाणूं त ॿिनि टोलनि मां कहिड़ी ॻणियो आहे पंहिंजे रहण जो वक़्तु। नहनु नक़ुस्सु अलैका नबअहुम बिलहक़, असां ॿुधायूं था तोखे ख़बर उन्हनि जी पूरी त उहे इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा, अहिड़ा जवान हा जिन ईमान आंदो हो पंहिंजे पालींदड़ ते ऐं असां वधाई हुई उन्हनि जी सम्झ। वरबतना अला क़ुलूबिहिम इज़ क़ामू फ़क़ालू रब्बुना रब्बुस समावाति वल अर्ज़, ऐं ॾाढो कयोसीं उन्हनि जे दिलनि खे जॾहिं उथिया त चयऊं असांजो रब आहे रब आसमाननि ऐं ज़मीन जो। लन नदउअ मिन दूनिही इलाहन लक़द क़ुलना इज़न शतता, हरगिज़ न सॾींदासूं उन्हीअ खां सवाइ ॿियो धणी, ॿियो अलाह, ॿियो महबूद, न त ॻाल्हायोसीं तॾहिं अकुल खां परे। जेकॾहिं ॿिए खे सॼियोसीं, ॿिए खे अलाह सम्झोसीं, ॿिए खे धणी सम्झोसीं, पोइ त असांखे अकुल ई न रहियो। अकुल वारो माण्हू हिकु पंहिंजे रब खे सॾींदो। हाउलाए क़ौमुन इत्तख़ज़ू मिन दूनिही आलिह, उहा असांजी क़ौम आहे जिन बणाया अलाह खां सवाइ ॿिया ख़ुदा। लौला यातून अलैहिम बिसुल्तानिम बय्यिन, छो नथा आणनि उन्हनि ते को दलील पधिरो। फमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहि कज़िबा,
कोई केरु वधीक ज़ालिम आहे उन खां जेको ठाहे अलाह ते कूड़। وَإِذِ اعْتَزَلْتُمُوهُمْ وَمَا يَعْبُدُونَ إِلَّا اللَّهَ فَأْوُوا إِلَى الْكَهْفِ يَنشُرْ لَكُمْ رَبُّكُم مِّن رَّحْمَتِهِ وَيُهَيِّئْ لَكُم مِّنْ أَمْرِكُم مِّرْفَقًا। ऐं जॾहिं पासीरा थिया आहियो उन्हनि खां ऐं जिन जी इबादत कनि था अलाह खां सवाइ, पोइ हली वेहो गार में त पखेड़ींदो तव्हां लाइ तव्हांजो रब पंहिंजी रहमत ऐं तयारु कंदो तव्हां लाइ तव्हांजे कम में आसानी। इहो मुख़्तसिर वाक़ियो आहे कहफ़ वारनि जो, अॻिते अञा हलंदो। दुआ आहे त अलाह साईं समूरनि मुस्लमाननि खे, तव्हांखे, असांखे बि तौहीद जे मथां अलाह पाक ईअं ई ॼमी रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना